This program is sponsored by Supreme Universal, Beyond Spaces, Vivekanand Education Society, Sadhguru Travels Dubai. Think travel, think us. सिर्फ सिंधी ॻाल्हाइण वारनि जे लाइ ई आहे ही सुनहरो मौक़ो। सतगुरु ट्रेवल्स दुबई सां मिली लॻाए था सघो पंहिंजे हुनर जो चौको। Vasudev Khyalani, CNV Consultants, CNV Engineering Private Limited. We live in service. This program is co-sponsored by Jet King, Training Right तो करियर ब्राइट, सुमन रमेश तुलसियानी चैरिटेबल ट्रस्ट, पी कंधारी प्रॉपर्टीज LLP, ए गिल्ड ऑफ प्रोफेशनल रियल्टर्स। जय श्री झूलेलाल। मां माया वसंदानी सिंधी पहाके जो मतलब तव्हांखे ॿुधाइण थी वञा। कुकुड़ बांग न ॾींदो त छा सुबुह न थींदी? इन जो मतलब आहे कि अगर केर इंसान को कम न करे त उहो कम रुकंदो कान्हे, कम त पंहिंजे टाइम सां थी ही वेंदो आहे। त कुकुड़ बांग न ॾींदो त छा सुबुह न थींदी? हाणे इन खे ईअं मिसाल ॾेई थी सघां कि घणेई दफ़ा ईअं माण्हुनि खे इहा ग़लतफ़हमी थी वेंदी आहे कि इहो कमु मां आहियां त थींदो, न त इहो कमु रुकी वेंदो। जीअं हाणे घणेई दफ़ा कंपनीअ में, ऑफिस में या कंहिं संस्था में घणेई जेके एम्प्लॉइज़ ईंदा आहिनि उहे ईअं सम्झंदा आहिनि कि इहो कमु त मां ई करे सघंदमि, मां न हूंदमि त हिननि जो ही कमु रुकी पवंदो। त उन खे जताइण लाइ उन जो सेठ या उन जो मालिक जेको आहे उहो चवंदो आहे कि कुकुड़ बांग न ॾींदो त छा सुबुह न थींदी? इहो कमु त मां ॿिए कंहिंखां वठी थो सघां। ईअं थोरी न आहे कि तूं आहीं त हीअ संस्था हलंदी ऐं तूं न आहीं त हीअ संस्था बंदि थी वेंदी। त कुकुड़ बांग न ॾींदो त छा सुबुह न थींदी? कॾहिं भरीअ में त कॾहिं भाकुर में, इहो हिकु सिंधी पहाको आहे। इन जो मतिलबु आहे कि कॾहिं कीअं त कॾहिं कीअं, कॾहिं घटि त कॾहिं वधि, कॾहिं भरीअ में त कॾहिं भाकुर में। भरीअ जो मतिलबु थींदो आहे बिल्कुलु किनारे ते, परे जो सम्झणु, ऐं भाकुर में मतिलबु पंहिंजो ई सम्झणु, गले लॻाइणु। त कॾहिं भरीअ में कॾहिं भाकुर में। हाणे हिनखे ईअं थी सम्झाए सघां कि घणेई माण्हू हूंदा आहिनि जॾहिं कमु पवंदो आहे तॾहिं कंहिं बि रिश्तेदार खे चवंदा आहिनि हीअ मुंहिंजी धीउ जे बराबरि अथई, हीअ मुंहिंजी भेण अथई, हीअ मुंहिंजो भाउ अथई, ईअं करे ॿुधाईंदा आहिनि। ऐं जीअं ई उहो कमु निकिरी वञे त पोइ उनखे सुञाणींदा बि कान्हनि, यादि बि न कंदा आहिनि। अचे साम्हूं त उनखे ॾिठो न ॾिठो करे छॾींदा आहिनि। त छा चइबो? कॾहिं भरीअ में त कॾहिं भाकुर में। कुते जी पुछ टेडी जी टेडी, इहो हिकु सिंधी पहाको आहे। इन जो मतिलबु आहे घणनि ई माण्हुनि जो सुभाउ ईअं हूंदो आहे कि तव्हां उन्हनि खे केतिरो बि सम्झायो, केतिरो बि सेखारियो, केतिरो बि ॿुधायो, लेकिन उहे ओड़ा जा ओड़ा ई रहंदा आहिनि। उहे पंहिंजी आदत सां मजबूर हूंदा आहिनि। त हीउ पहाको उन्हनि जे लाइ वापराइबो आहे, कुते जी पुछ टेडी जी टेडी। हाणे इहो पहाको कीअं ठहियो कि कुते जी पुछ कीअं हूंदी आहे? टेडी हूंदी आहे। अगरि उनखे 12 महीना तव्हां नड़ में रखो तॾहिं बि उहा कीअं निकिरंदी? टेडी निकिरंदी, उहा सिधी न थी सघंदी। छो जी हुनजी बनावट ई ईअं ई आहे, उनजो सुभाउ ई ईअं ई आहे। तीअं ई माण्हुनि जो सुभाउ बि पंहिंजो पंहिंजो हूंदो आहे। को माण्हू ज़िद्दी हूंदो आहे, को गुस्सेल हूंदो आहे, को खिलणो हूंदो आहे, को तिखे सुभाउ जो हूंदो आहे, को तमामु व्यावहारिक हूंदो आहे, त को अकेले में रहणु पसंदि कंदो आहे, को घणो ॻाल्हाईंदो आहे, को थोरो ॻाल्हाईंदो आहे, को मिलनसार आहे। त उहे माण्हू भले परिस्थिति केतिरी बि मटिजी वञे पर पंहिंजे सुभाउ न छॾे सघंदा आहिनि, पंहिंजूं आदतूं न छॾे सघंदा आहिनि। भले ॾिसंदा कयो तव्हां घणेई पैसे वारा माण्हू हूंदा आहिनि लेकिन तमामु पक्का हूंदा आहिनि, ऐं के तमामु जेके ग़रीब हुजनि, भले उन्हनि वटि एतिरो पैसो न हुजे पर उहे पैसो इलाही ख़र्च करे ॾींदा आहिनि, दिलि वॾी ॾेखारींदा आहिनि। छो? इहो उन्हनि जो सुभाउ आहे। त छा चइबो? कुते जी पुछ टेडी जी टेडी। हाणे इहो जेको कुते जी पुछ टेडी जो टेडी आहे, इहो कंहिंजी ग़लति आदत जे ॾेखारण लाइ ई वापराइबो आहे। यानी कि सुठी आदत लाइ न, पर ग़लति आदत, जीअं केरु आदत सां मजबूर हुजे त उनखे ॿुधाइण लाइ इहो पहाको वापराइबो आहे। कंहिंजी सुठी आदत ॿुधाइण लाइ इहो न चइबो भई हू तमामु सुठो भलो माण्हू आहे, कुते जी पुछ टेडी जी टेडी, ईअं न। लेकिन ही ग़लति आदत खे ॿुधाइण लाइ ही पहाको वापराइबो आहे। त छा चइबो? कुते जी पुछ टेडी जी टेडी।
जंहिं उभरंदे न ताव कयो सो लहंदे छा ताव कंदो। इहो हिकु सिंधी पहाको आहे। इन जो मतिलबु आहे जंहिं इंसान शुरूआत में ई कुझु करे करे न ॾेखारियो आहे उहो आख़िरी में वेंदे वेंदे छा कमु करे करे ॾेखारींदो। त जंहिं उभरंदे ई न ताव कयो सो लहंदे छा ताव कंदो। इन जो सूरज भॻवान सां ई जोड़े वियो आहे। जीअं सूरज भॻवानु सॼे ॾींहं में अगरि उस न ॾिए त उभरंदे ई ताव न करे त लहंदे लहंदे छा ताव कंदो। भई लहंदे लहंदे शाम जो उहो कहिड़ी उस ॾेई सघंदो। त चइबो आहे जंहिं उभरंदे न ताव कयो सो लहंदे छा ताव कंदो। हाणे इन जी मिसाल ॾेई थी सघां। घणेई दफ़ा के माण्हू सॼे ज़िंदगीअ में कुझु न कयो आहे की काई उन्हनि खे कामयाबी न मिली आहे त हीउ पहाको ताने जे रूप में कंहिंखे तंज कसण जे रूप में हीउ पहाको वापराइबो आहे कि जंहिं उभरंदे न ताव कयो सो लहंदे छा ताव कंदो। सॼी उमिरि त कुझु कयईं कान, हाणे छा वेंदे वेंदे करे ॾेखारींदो। त चइबो जंहिं उभरंदे न ताव कयो सो लहंदे छा ताव कंदो। अङर कोसा त हथ साड़ीनि, अङर थधा त हथ कारा कनि। इहो हिकु सिंधी पहाको आहे। इन जो मतिलबु आहे अङर कंहिंखे चइबो आहे जेको कोयलो हूंदो आहे उहो सड़े त उनखे चइबो आहे अङर। अङर कोसो हुजे, कोसो यानी गरम। अगरि अङर कोसो आहे, गरम आहे, अगरि तव्हां हुनखे हथु लॻाईंदा त छा थींदो, हथु सड़ंदो। अङर थधा, अगरि उहो ई अङर थधो थी वञे त उहा रख ठही वेंदी। तव्हां अगरि उनखे हथु लॻाईंदा त छा थींदो, हथ कारा थी वेंदा। त अङर कोसा त हथ साड़ीनि, अङर थधा त हथ कारा कनि। इहो त हिन जो मतिलबु थियो। हाणे हिनखे वापराइबो कीअं। अङर कोसा त हथ साड़ीनि इहो वापराइबो आहे जॾहिं इंसान ॿिए ग़लति माण्हूअ जी संगतीअ में वञे त हिन लाइ इहो पहाको वापराइबो आहे। अङर कोसा त हथ साड़ीनि ऐं अङर थधा त हथ कारा कनि। अगरि तव्हां कंहिं ग़लति इंसान जी संगतीअ में था वञो ऐं अगरि उन सां तव्हांजी दुश्मनी थी थिए, अङर कोसो आहे, दुश्मनी थी थिए, तॾहिं तव्हांखे हू नुक़सानु पहुचाईंदो। ऐं अङर थधा यानी कि अगरि उहो ई ग़लति माण्हू तव्हां सां दोस्ती करे तॾहिं बि तव्हांखे नुक़सानु पहुचाईंदो। तव्हांखे हू ग़लति रस्ते ते वठी वेंदो, तव्हांखे ग़लति आदत विझंदो, ग़लति सलाह ॾींदो। त चइबो आहे ग़लति माण्हूअ जी संगती सुठी न थींदी आहे। उन जे लाइ हीउ पहाको वापराइबो आहे। अङर कोसा त हथ साड़ीनि, अङर थधा त हथ कारा कनि। मां सम्झां थी तव्हांखे इन पहाके जो मतिलबु सम्झ में अची वियो हूंदो। तव्हां बि वापराईंदा ऐं ॿियनि खे बि चवंदा कि इहे पहाका वापराइनि। जय श्री झूलेलाल।